फ्रैक्शन कंहिंखे चवंदा आहिनि? Fractions are the parts of the whole. यानी कंहिं बि कंप्लीट शइ खे बराबर हिस्सनि में विरहाइबो त इन्हनि जा फ्रैक्शन हूंदा। ही ॾिसो, ही मुंहिंजी पिज़्ज़ा जो हिकु क्वार्टर आहे। फ्रैक्शन खे असां न्यूमेरिकल फॉर्म में बि लिखी सघूं था। त असां हिकु क्वार्टर खे 1/4 लिखंदासीं। हिन में 1 न्यूमरेटर आहे ऐं 4 डिनोमिनेटर आहे ऐं अहिड़ी तरह लिखियल नंबर फ्रैक्शन हूंदा आहिनि। छा तव्हां हिननि 3 नंबरनि मां ॿुधाए सघो था त फ्रैक्शन कहिड़ो आहे? Which of the following is a fraction number? बिल्कुल सही, 2/7 फ्रैक्शन नंबर आहे। हाँ, पर मुंहिंजे पिज़्ज़ा जी ॻाल्हि ही बि आहे। हिन खां सुठो पिज़्ज़ा तव्हांखे किथे न मिलंदो। ओ अच्छा, त असां काथे हुयासीं? ऐं ही आहिनि मुंहिंजा नवां फ्लेवर्ड पिज़्ज़ा, अरेबियन चिकन टिक्का। ही हिकु होल पिज़्ज़ा आहे। हिन खे मां 6 बराबर फ्रैक्शन में डिवाइड करे रहियो आहियां। जेकॾहिं हिन मां 2 स्लाइसिस पंहिंजे दोस्त शेफ खे ॾियां त असां हिन खे फ्रैक्शन मां ईअं लिखंदासीं। डिनोमिनेटर में टोटल नंबर ऑफ स्लाइसिस यानी 6 लिखंदासीं ऐं न्यूमरेटर में नंबर ऑफ स्लाइसिस यानी 2 लिखंदासीं। The pizza slices eaten by my friends is 2/6. असां फ्रैक्शन खे केतिरनि ई शयुनि मां इस्तेमाल कंदा आहियूं। किचन में ही मेजरिंग कप्स ऐं स्पून 2 पार्ट्स में डिवाइड हूंदा आहिनि। ही ॾिसो, 1/4, 1/3, हाफ वग़ैरह। छा तव्हांखे ख़बर आहे त फ्रैक्शन जा केतिरा क़िस्म आहिनि? फ्रैक्शन जा 3 क़िस्म आहिनि। प्रॉपर फ्रैक्शन जहिड़ो के 1/2, हिन में न्यूमरेटर घटि आहे डिनोमिनेटर खां, यानी हिन तरह जे फ्रैक्शन में मथियों नंबर नंढो ऐं हेठियों नंबर वॾो हूंदो आहे। इम्प्रॉपर फ्रैक्शन जहिड़ो के 3/2, हिन में न्यूमरेटर वॾो आहे डिनोमिनेटर खां, यानी फ्रैक्शन में हेठियों नंबर नंढो ऐं मथियों नंबर वॾो हूंदो आहे। मिक्स्ड फ्रैक्शन, हिन में होल नंबर ऐं फ्रैक्शन गॾु हूंदा आहिनि, जहिड़ो के 2 होल 1/4, 2 होल 1/4। छा तव्हां ॿुधाए सघो था त हिननि फ्रैक्शन मां इम्प्रॉपर फ्रैक्शन कहिड़ो आहे? बिल्कुल सही, 6/5 इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे, छो त हिन में न्यूमरेटर वॾो ऐं डिनोमिनेटर नंढो नंबर आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था त फ्रैक्शन नंबर में प्रॉपर फ्रैक्शन कहिड़ो आहे? बिल्कुल सही, 1/5। छा तव्हां ॿुधाए सघो था त फ्रैक्शन में मिक्स्ड फ्रैक्शन कहिड़ो आहे? बिल्कुल सही, 3 होल नंबर ऐं 1/5 मिक्स्ड नंबर आहिनि। हिकु राज़ जी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं तव्हांजी रेसिपी बुक में मिक्स्ड फ्रैक्शन या इम्प्रॉपर फ्रैक्शन ॾिनल आहिनि
त मिक्स फ्रैक्शन इम्प्रॉपर फ्रैक्शन में भी कन्वर्ट थी सघनि था। ॿुधायां कीअं? सभ खां पहिरियां असां डिनोमिनेटर 4 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं। जवाब आयो 8 प्लस 3 जेके बराबर आहिनि 11 जे। 11 over 4 इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे। ही 2 होल 3 over 4 जे बराबर आहे। ठीक आहे, तव्हां भी कोशिश करे ॾिसो। Convert file whole number 3 over 6 into improper fraction. The fraction असांखे मुख़्तलिफ़ क्वांटिटीज़ खे आसानी सां रिप्रेजेंट करण में मदद कंदो आहे। ही ॾिसो, जीअं रेसिपी में 5/4 कप शुगर लिखियल आहे ऐं मूंखे केक ठाहिण जे लाइ ही घुर्जे त तमामु आसानी सां हिन खे मिक्स फ्रैक्शन में कन्वर्ट करे सघां थो। ही तमामु आसान आहे। मां 5 खे 4 सां डिवाइड कंदुसि त जवाब आयो 1 ऐं रिमाइंडर बचियो 1। त जवाब वारो 1 असांजो 1 होल हूंदो ऐं रिमाइंडर वारो हिकु न्यूमरेटर ऐं 4 डिवाइज़र डिनोमिनेटर थी वेंदा ऐं मिक्स्ड फ्रैक्शन थियो 1 होल 1 over 4। अचो हाणे ॾिसूं था तव्हांखे मुंहिंजे किचन में फ्रैक्शन काथे काथे नज़र अची रहिया आहिनि। अली 1.5 पिज़्ज़ा स्लाइस खाधो। ज़ुबैदा 1 over 2 यानी अधु kg खंड मां शीरो ठारायो ऐं अली 3/4 kg फ्लोर किरायो ऐं मूं 1 over 6 यानी 1/6 कप केक खाधा। आहिनि निहायत तरफ़ फ्रैक्शन। हाणे तव्हां भी कुछ इम्प्रॉपर फ्रैक्शंस के मिक्स फ्रैक्शन में ऐं मिक्स फ्रैक्शन के इम्प्रॉपर फ्रैक्शन में कन्वर्ट कयो।